अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। वफ़ाक़ी वज़ीरनि चयो आहे त भारत जे प्रोपेगेंडा ऑपरेशन खे वाइखो करे छॾियो आहे। ऑपरेशन सिंदूर जी नाकामीअ खां पोइ भारत वाड़ाइप जो शिकार थी वियो आहे। भारत ते वाज़े करणु चाहियूं था त पाकिस्तान जा इदारा चौकस आहिनि। अता तारड़ ऐं तलाल चौधरी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त भारत एजाज़ मल्ला नाले मुहाणे खे सेप्टेंबर में गिरफ़्तार कयो। भारतीय इंटेलिजेंस एजाज़ मल्ला खे टास्क ॾेई पाकिस्तान वापसि उमाणियो। एजाज़ मल्ला खे पाकिस्तानी फ़ौज रेंजर्स जूं वर्दियूं ऐं मोबाइल सिमूं ऐं बिल आणण जी हिदायत कई वई। गिरफ़्तारीअ ते एजाज़ मल्ला समूरी हक़ीक़त जो एतिराफ़ कयो आहे। भारत जे हर मुहिम खे नाकाम बणाए छॾींदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त वालारिल कश्मीर भारतीय जबर जो शिकार आहे। भारत में मुसलमाननि सां ज़ुल्म जी बाज़ार गरम आहे। गिलगित बल्तिस्तान जे अवाम जी बहादुरीअ खे विसारे नथो सघिजे। गिलगित जी आज़ादीअ जी जंग में शहीद थियलनि खे सलाम पेश करियां थो। गिलगित बल्तिस्तान जी आज़ादीअ जी तक़रीब ख़िताब कंदे सदर आसिफ अली ज़रदारी वधीक चयो आहे त गिलगित बल्तिस्तान जी पंहिंजी एयरलाइन ऐं हर वादीअ में स्कूल हुजणु घुर्जे। सी पैक सां खिते में तरक़ीअ जा नवां रस्ता खुलंदा। अफ़गान पनाहगीरनि जी वापसीअ लाइ तोरखम बॉर्डर 20 ॾींहं बाद खोलियो वियो। सभई अफ़गान शहरी पंहिंजे मुल्क वापसीअ लाइ तोरखम सरहद वटि पहुची विया। अख़्तियारनि जो चवणु आहे त तोरखम बॉर्डर बतरफ़ी वापार लाइ बदस्तूर बंदि रहंदो। पंजाब हुकूमत पारां गैर क़ानूनी रहंदड़ परॾेहनि जी मदद कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो। गैर मुल्की शहरनि जी सहूलियतकारी या मदद कंदड़नि खे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जी सदारत हेठि अमन अमान बाबति थियल इजलास में फ़ैसिलो। वज़ीर आला मरियम नवाज़ चयो आहे त फितनो पखेड़ींदड़नि ऐं इंतिहा पसंदनि सोच वारनि अंसरनि खां सवाइ कंहिं बि मज़हबी हिमायत ते का बि पाबंदी नाहे। सिंध बार काउंसिल जे मेंबरनि जी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी। सॼी सिंध में 33 सीटुनि ते मजमूई तौर 160 उम्मीदवार मैदान में लथल। पोलिंग शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। 39,000 खां वधीक वकील वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। कराची जे 16 सीटुनि ते 101 ऐं हैदराबाद जे 5 सीटुनि ते 25 उम्मीदवारनि विच में मुक़ाबिलो। वफ़ाक़ी हुकूमत ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोल अघनि जो ऐलान करे छॾियो। पेट्रोल ₹2.43 ऐं डीज़ल ₹3.02 महांगो। पेट्रोल जो नओं अघु ₹265.45 ऐं डीज़ल जो ₹278.43 फ़ी लीटर मुक़ररु। नोटिफिकेशन जारी। खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त KPK खे वफ़ाक़ जे ताउन जी ज़रूरत आहे। सूबे जे हुक्मरान जमायत खे बि संजीदा रवैयो इख़्तियार करणु घुर्जे। KPK जो अमन अमान पहिरीं तरजीह आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे फैसल करीम कुंडी वधीक चयो आहे त KPK में अमन थींदो त ख़ुशहाली ईंदी, सयाहत खे हथी मिलंदी। सूबे जे बहितरीअ लाइ गॾु वेहण लाइ तयारु आहियूं। जगमाबाद वेझो खौफनाक रोड हादसो, नारी ऐं नींगरीअ समेत 3 ॼणा फौत। शंबीर शाह रोड ते बलूचिस्तान खां ईंदड़ तेज़ रफ़्तार कार ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी पाणीअ सां भरियल खॾ में किरी पई। 3 ॼणा मौक़े ते ई फौत, 4 ज़ख़्मी। फौतनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे कढी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शाहपुर जाकर वेझो पलाल सां भरियल ट्रैक्टर ट्रालीअ खे बाहि, 2 पोरियत सड़ी फौत। ॻोठ अमानुल्ला डायरी भरिसां ट्रैक्टर ट्राली बिजलीअ जे 11,000 वोल्टेज तारनि सां टकराइजण सबबि बाहि पखिड़िजी वई। 28 वरियनि जो सदाम डाहिरी ऐं 32 वरियनि जो वज़ीर भील मौक़े ते ई सड़ी फौत। गुलशेर डाहिरी, रिहान डाहिरी ऐं ट्रैक्टर ड्राइवर सड़ी ज़ख़्मी थी पिया। पोरियत गुलशेर डाहिरी गणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल मुंतक़िल।